अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्म दना फ़तदल्ला फ़कान क़ाब कौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सां सरवरे कौनैन सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते बाआवाज़े बुलंद दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश कन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम हज़रत साईं मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपोटो साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला खैरपुर मीरस स्टेज पे मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुरतमंद दिलेर मुजाहिद साथियों मां पंहिंजे भाउ हज़रत साईं अहमद शाह साहब के अज जे हिन अज़ीमुश्शान जलसे जे इनेक़ाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियों तो धणी दर दुआ करियों तो अल्लाह तबारक व तआला इन्हनि दोस्तन जे हिन मोहब्बत के मेहनत के पंहिंजे बारगाह में शर्फ़ कबूलियत सां सरफराज फरमाए। मुझा मोहतरम दोस्तों भाईरो ऐं बुजुर्गो अज 27 रजबुल मुरज्जब जी रात है मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरवरे कौनैन सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जा वॾा सफ़र आहिनि। हिकु हिजरत जो सफ़र ऐं ॿियो मेराज जो सफ़र ऐं मदीने जे मीर जो मेराज। रब क़ुरान में उनखे हीअं बयान फरमायो सुम्म दना फ़तदल्ला फ़कान क़ाब कौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। रब तो फरमाए मां मेराज वारी रात पंहिंजे महबूब के चयुम ओ महबूब सुम्म दना ओरे आन महबूब मुझे ओरे आन वेझो अच न केतिरो ओरे फ़कान क़ाब कौसैनि औ अदना। रब तो फरमाए मां एडो महबूब के वेझो कयुम जो रहमत जा सब पर्दा खजाए छॾियम। महबूब मुझो दीदार पियो करे त मां महबूब जो दीदार पियो कयां। हे मकाम मुस्तफ़ा है, हे मेराज मुस्तफ़ा है।
लेकिन रिपड़ी जा गैरतमंद ऐं जुर्रतमंद मुसलमानों, रिपड़ी जे मदीने जे मीर जा आशिको, अज जे हिन दौर में मानू निकरी करे जनाबे सरवरे कौनैन सरकारे दो आलम जे शान में गुस्ताखी करे रहा हिन। अज फ्रांस में मलून मदीने जे मीर जा कार्टून ठाहे करे नऊज़ बिल्लाह हुजूर जे शान में गुस्ताखी करे रहा हिन। अज पाकिस्तान में खत्म नबुव्वत जा मुनकिर, खत्म नबुव्वत जा इनकारी मलून गुलाम अहमद कायदियानी जा पैरोकार खत्म नबुव्वत जी मुखालिफत करे रहा हिन। अज हिते चंद मानू चाहिन था त खत्म नबुव्वत जो कानून महफूज न हुजे, सरवरे कौनैन जी खत्म नबुव्वत जी नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह चौकीदारी न थे। अज कायदियानी तंदना ते फिरंदा था वर्तन। अज कायदियानी हुजूर जे खत्म नबुव्वत जो इनकार था कन। अज कायदियानी चंगन भलन मुसलमानन के मदीने जे मीर जे खत्म नबुव्वत जो मुनकिर था बढ़ाए। एतरे ताईं स्कूलन में मासूम ॿारन के गुलाम अहमद कायदियानी पढ़ाई थो वञे। सरकारी स्कूलन में ॿारन के लिटरेचर गुलाम अहमद कायदियानी जो ॾिनो थो वञे। एतरे ताईं जो पार्लियामेंट में खत्म नबुव्वत जे कानून के खत्म करण जो साज़िशूं पयूं थियन। आसिया मलूना जे मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कई। पाकिस्तान जे बिन अदालतुन जे फासिल जजन चयो त इहा औरत हुजूर जी गुस्ताखा इन मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कई। या वाजिबुल क़त्ल इनके फाही जी सजा ॾिनी वञे। इमरान खान उनके अलग किराए ते जहाज कराए पंहिंजन बाबन ऐं ॾाॾनि जे तरफ़ रवानो करे ऐं पाकिस्तान मां ॿाहिरि रवानो करे। कायदियानी मुसन्निफ जे मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कई, जेल मां कढी उनके डोनाल्ड ट्रंप जे बारगाह में पहुंचायो। नाई मुहर्रम जे रात जनाब सिद्दीक अकबर जे शान में जे मलऊन गुस्ताखी कई, अलग खुसूसी जहाज में उनके पाकिस्तान का बाहर रवानो किया। रिपड़ी वारो अछो लट्टो ऐं अट्टो त खस्ती वियो। अज गरीब माण्हूअ जो हाल ही हो जो गरीब माण्हू इज्जत सां बिन वक्तन जी मानी नथो खाई सघे। तनख्वाहदार मुलाजिम इज्जत सां पंहिंजे बच्चन जो पेट नथो पाले सघे। तनख्वाहदार मुलाजिम बिजली ऐं गैस जो बिल नथो भरे सघे। अज नौजवान डिग्रियूं खणी रोडन ते धिक्का झलींदा था वरतन। नौजवानन के रोजगार कोन है, सब कुछ लुटजी ऐं फरजी वियो आहे। बच्चो असांजो ईमान आहे, हाणे असांजे ईमान ते धाड़ आहे। ॻाल्हि समझ में अचे थी? बच्चो ईमान आहे, हाणे ईमान ते धाड़ आहिनि। अजो त वियो, अटो त वियो, लट्टो त वियो। सबा जड़ी सिंध त बागुन जे वातन में सिंध जी ज़मीन खपाई वई, कोहिस्तान जी ज़मीन, थर जी ज़मीन, कारूंचर जा जबल, सिंध जा जज़ीरा भींग कई वई आहे। सॼे मुल्क खे लुटियो ऐं फुरियो वियो आहे। ॾांदारिन सां पैसा मेड़िया विया आहिनि। बच्चो ईमान आहे, बच्ची ईमानी गैरत आहे। हाणे असांजे ईमानी गैरत ते हमला आहे। 3 सालनि 4 सालनि जी मासूम न्याणियुनि सां ज़िना करे उन्हनि न्याणियुनि खे रोड ते दरिन था फिटो करे था। 2 ॾींहं पहिरियां औरत आज़ादी मार्च ऐं मीडिया ते ख़बरूं हलियूं आहिनि, वीडियो मौजूद आहिनि। रनू निकतियूं आहिनि लाहौर जे स्टेज ते, शलवारूं टंगियूं अथऊं पंहिंजियूं। वीडियो मौजूद आहिनि चाचा। हे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान, हे कलमे जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क, हे ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क, हे 27 रमज़ान जे रात ते हासिल थींदड़ मुल्क। हे इन मुल्क जे लाइ असांजे वॾड़नि
पंजन जानिन जो कुर्बानियों ॾिनियूं अज हितां जो औरतूं स्टेज ते पंहिंजूं शलवारूं लटकाए रहियूं आहिनि। शलवारूं लटकाए छा थी चवनि? मां चयुमि त वीडियो मौजूद आहिनि, वीडियो टीवीअ ते मौजूद आहिनि, सहाफ़िन रिकॉर्ड कया आहिनि। हाणे 2 ॾींहं पहिरियां 8 तारीख़ क्या थी चवन? स्टेज ते शलवारों लटकाए हम लेके रहेंगे आजादी। ये भी सुने आजादी, वो भी सुने आजादी। अगते छातियों चवन अल्लाह भी सुने, अल्लाह से लेकर रहेंगे आजादी। वीडियो मौजूद है, अल्लाह की कसम, रसूल भी सुने आजादी, वली भी सुने आजादी। असांजे मुआशरे के बेगैरत बनाने जो साजिशूं पयूं थियनि, अच्छो लड्डो अड्डो त खसिजी वियो, गरीब खां जीअण जो हक़ त खसिजी वियो, नौजवान खां रोज़गार त खसिजी वियो। बच्चो ईमान ऐं गैरत है, हाणे असांजे ईमान ऐं गैरत ते हमला है। चवन हाणे 2 ॾींहं पहिरियां जो वीडियो है, अल्लाह जो कसम ॿुधो। चवन थियूं त हिन मुल्क में कुरान जो कानून न हलंदो, सेक्युलर ऐं लिबरल निज़ाम हलंदो। उन्होंने खां पुछो त तोखे आज़ादी छाजी खपे? चई असांखे आज़ादी खपे त माईअ जो जॾहिं मूड पए, जंहिंसां पए कारो मुंहुं करे कोई पुछण वारो न हुजे। हे वीडियोस मौजूद हैं, मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, अल्लाह जो कसम वीडियोस मौजूद हैं। छोरो छोरे सां कारो मुंहुं करे, छोरी छोरीअ सां कारो मुंहुं करे, को पुछण वारो न हुजे। अॼु असांजे नियाणियुनि खे बेगैरत बनाइण जी साज़िश पई थिए। अॼु नियाणियुनि जे मथे तां गैरत जी चादर लाहिण जी साज़िश पई थिए। और रिपड़ी वारो जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान के भी बचाइण थी चाहे, पाकिस्तान जे अवाम जी भी जंग विहण थी चाहे, गरीबन मिस्किनन हारन मजदूरन जी भी जंग विहण थी चाहे। त हे मुल्क जे नारे ते हासिल कयो वियो हो त पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। हिन मुल्क जे अंदर ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करणु थी चाहे। नारे तकबीर, ताजदार खत्मे नबूवत, अज़मत सहाबा, इस्लाम इस्लाम। पाकिस्तान का मतलब क्या? जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। मायना नाम निहात टोले के जमा था, उन्हनि जे सरपरस्तन के जमा था, इन्हनि बेहूदा औरतुनि के जमा था। है मुल्क तहां जे पीडारे जी जागीर न है, है मुल्क अमेरिका ऐं बरतानिया जी कॉलोनी न है, है मुल्क मोहम्मद अरबी जे गुलामन जी जागीर। हिते अमेरिका ऐं बरतानिया जो निज़ाम न हलंदो, हिते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबी जो शरीयत जो निज़ाम आहे। को इंशाअल्लाह चवण वारो अबाजे का मैदान ते निकरी सघो, उहे इंशाअल्लाह चओ। अज परायूं नियाणियूं हिन, सुभाणे पंहिंजूं नियाणियूं भी निकरी सघनि थियूं। फिक्र कयो उन ॾींहं खां, हाँ कयो ऐं ॾुजो उन ॾींहं खां जॾहिं इहा बेहूदगी हिननि जी पंहिंजे घर जे दरवाज़े ते दस्तक। बच्चो चाहे नौजवानो, बच्चो चाहे सिंध मुंहिंजी सबा झड़ी वाकुनि जे वातन, सिंध जे तक़सीम जो ॻाल्हियूं, सिंध जा जज़ीरनि ते कब्ज़ो, कारूंजर जे जबल ते कब्ज़ो, थर जे कोयले ते कब्ज़ो, कोहिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो। आम माण्हू जी ज़िंदगी आहे जो रोडनि ते माण्हू पंहिंजा ॿार खयूं बीठा आहिनि त बुख जे करे बच्चनि जो पेट नथा पाले सघूं, बच्चा बराए फ़रोख़्त हिनको असां खां ख़रीद करे। हाणे कराची में चंद ॾींहं पहिरियां औरत 13-14 मंज़िल तां 2 ॿारनि समेत टपो ॾेई ख़ुदकुशी कई। पोयां ख़त लिखी वई त 12 ॾींहंनि 15 ॾींहंनि खां घर में बुख हुई, बच्चनि खे खाराए न सघी, हां मजबूर थी बच्चनि समेत ख़ुदकुशी थी कयां।
बचो छा कराची सगो पी पंहिंजे धीउ जी इज़त नीलाम करण थिया त 20 ॾींहनि खां 25 ॾींहनि खां घर में लुकमो मानीअ जो नाहे आयो, चुल्हो नाहे ॿरियो, मां मजबूरन पंहिंजे धीउ जी इज़त थो खपायां। रिपड़ी वारो का ॻाल्हि सम्झ में अचेव थी? का दिमाग़ शरीफ़ में ॻाल्हि वेहे थी? असांजो अॼु बि हाल इहो आहे जो असांजे कन ते जूअ न थी रही आहे। असां सुजाग थियण जे लाइ तयार न आहियूं, असां बेदार थियण जे लाइ तयार न आहियूं, असां मैदान में निकिरण जे लाइ तयार न आहियूं। कसूरवार वडेरा हूंदा, भोतार हूंदा, नवाब हूंदा, सरदार हूंदा, हुक्मरान हूंदा, मां इनकार नथो कयां, लेकिन असुल कसूरवार असां पाण आहियूं। पंहिंजनि पेरनि ते असां कुहाड़ा पाण आहियूं। इन्हनि भोतारनि, खाननि, नवाबनि, सरदारनि खे कुव्वत ऐं ताक़त कंहिं बख़्शी आहे? असां बख़्शी आहे। जेके पार्लियामेंट में वञी सिंध था खपाइनि, सिंध जा जज़ीरा था खपाइनि, ये पार्लियामेंट में कीअं विया? जिन जे हूंदे न्याणियूं रोडनि ते शलवारूं थी लटकाइनि ऐं ये टस खां मस नथा थियनि, इन्हनि खे इहा कुव्वत कंहिं बख़्शी? मूंखां हिकिड़े साफ़ सवाल कयो, मां बार बार तकरीरुनि में चयो आहे, साईं सिंध तबाह थी वई, मां चयो थी वई। चई साईं सिंध वागुनि जे वातन में, मां चयो वागुनि जे वातन में। चई साईं सिंध तबाही जे किनारे ते, मां चयो एग्रीड, मञा थो। चई साईं ज़िम्मेदार केरु आहे? मां चयो था नाराज़ न थिए त ॿुधाए ज़िम्मेदार केरु आहे? चई साईं ज़रूर ॿुधाड़। मां चयो था ज़िम्मेदार है सिंध जा माण्हू पाण आहे। चई वाह ॾे वाह सुमरो था, मोचड़नि में बि इहे, नौकरी भी इन्हनि खे कोन, अझो लट्टो अट्टो भी इन्हनि खे कोन, रोजगार भी इन्हनि खे कोन, वरी तबाहीअ जा ज़िम्मेदार भी इहे। मां चयो हा अदा, तबाहीअ जा ज़िम्मेदार भी इहे। चई ॻाल्हि सम्झ में न आई। मां चयो हाणे तो तोखे ॻाल्हि सम्झायां, हाणे तो तोखे ॻाल्हि सम्झायां। चई सही ज़रूर सम्झाए। मां चयो बाबा ॻाल्हि इहा है त जॾहिं इलेक्शन थींदी आहे, वोट थींदा आहिनि, मां चयो हे घरों थोड़े निकिरंदा आहिनि, हे मुंहिंजो घर निंड पिया हूंदा आहिनि, हे बिल्कुलु घरों न निकिरंदा आहिनि। असुल सफ़ा सुक निंड घर में, आसमान मां फरिश्ता ईंदा आहिनि, जिब्राइल, इज़राइल, इसराफील, मीकाइल, वडेरनि खे ठप्पा उहे हणी पार्लियामेंट में मोकिलींदा आहिनि। हे काथे? हे बिल्कुलु न। घणा खिली करे कंधो हेठि था कनि, कुखे वधी न, सच थो ॻाल्हायां। वडेरो ईंदो, बाबो बाबो अची वई छा? हाँ वडेरो आयो, बाबो 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 बाबा वोट तुंहिंजो काॾे वेंदासीं? बथा बाना तुंहिंजा नौकर गुलाम, बस नालीअ जी पारत अथई, बाक़ी सिंध खपाए त मर्ज़ीअ जो मालिक आहे बाबा, खपाए वञी, मूंखे छा, मुंहिंजी नाली ठाराइजांइ। बाबो हा न बाबो, पोइ इन दफ़े बि छोरे जी नौकरी जे लाइ चयो मां, बाबा वोट काॾे वेंदा? तुंहिंजा हुयासीं आहियूं, तुंहिंजा रहंदासीं बाबा, बधा बाना गुलाम, छोरे जी पारत अथई, बाक़ी सिंध भली वञी भींग कर, मूंखे को फ़र्क़ु कोन पवंदो। ट्रांसफार्मर चयो मैं, अब्बा याद थी 10 साल गुज़री विया, टियों वोट वठण आयो मां, बाबा ट्रांसफार्मर न लॻो, ॿेली ट्रांसफार्मर हणाए ॾिजांइ, वोट खानदान सुदा रने मर्दे तुंहिंजा बाबा, बाक़ी वञी सिंध खपाए, मर्ज़ीअ जो मालिक आहे। तबाही तहां कई आहे पाण, पोइ रड़ियूं था कयो राशिद साहब वारो कजाए, सिंध सूरन में मालकी कर, भींग पाण कई तब राशिद कड़ी मालकी करे, पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा पाण हया था। ग़लति थो चवां त चओ, ग़लति थो चए। सिंध ठीको खयो आहे छा वडेरनि जो, भोतारनि, खाननि, नवाबनि ऐं सरदारनि जो? तबाही जा ज़िम्मेदार इहे भोतार, खान, नवाब ऐं सरदार आहिनि। ठीको सिंध नाहे खयो, ग़रीब जो पट, हारीअ जो पट, मज़दूर जो पट एमएनए एमपी छो नथो थी सघे? गरीब ऐं हारी ऐं मज़दूर जो पट, वज़ीर ऐं मुशीर ऐं गवर्नर ऐं एमपी छो नथो थी सघे? गरीब जो पकोड़नि खपाइण वारे जो पट, डीसी ऐं एसपी छो नथो थी सघे? अल्लाह जो कसम, अल्लाह जो कसम, सब कुछ मुमकिन आहे, लेकिन तब्दीली तव्हांखे आणी, तब्दीली तव्हांखे आणी पवंदी। मैदान ते तव्हांखे निकिरणो पवंदो, पंहिंजो किरदार तव्हांखे पाण खे अदा करणो पवंदो। सिंध वागुनि जे वातन में तव्हां ॾिनी आहे, इन वागुनि जे वातन मां कढण जे लाइ किरदार बि तव्हांखे अदा करणो पवंदो।
घर वेठे इनकलाब नहीं मां चाहियां थो त गरीब जो पुट एमपी थे मां चाहियां थो त मिस्कीन हरी ऐं मजदूर जो पुट एमएनए थे मां चाहियां थो पकोड़न खपाइण वारे जो पुट डीसी ऐं एसपी थे ऐं अल्लाह जो कसम जेकॾहिं तहां जेल सां संदरो बधो त इन्हनि वॾेरनि खे उहे मलूं दसींदासीं ख़्वाबनि में बि कॾहिं न सोचियो हूंदो लेकिन किरदार तहांखे अदा करणो पवंदो किरदार सिंध जे माण्हुनि खे अदा करणो पवंदो किरदार सिंध जे मारूड़नि खे अदा करणो पवंदो मुछ खे वट काटन जो कपड़ो होटल ते 5 चांहि जा कोप बेनज़ीर इनकम सपोर्ट ते मुंहिंजी मां मुंहिंजी भेण मुंहिंजी न्याणी दरवाज़नि ते धिका झलींदी थी वरते असां गैरतमंद क़ौम आहियूं उनखे मां गैरतमंद कीअं सॾियां जंहिंजी माउ जंहिंजी भेण जंहिंजी न्याणी 2000 जे लाइ सरकारी दफ़्तरनि जा धिका झलींदी वरते मां कम से कम माज़रत सां नाराज़ न थी जो उनखे गैरतमंद क़ौम नथो चई सघे इन्हनि जे पीउ जा 2000 आहिनि वॾेरनि जा माइन के चओ त वोट न ॾिनो त तव्हांजा 2000 बंदि थी वेंदा तहां माइन के समझायो ये वडेरा भोतार खान नवाब सरदार पंहिंजे खीसे में नथा ॾियनि ये 2000 न आहिनि ये 10,000 आहिनि 2000 तहांखे था मिलनि 8,000 वडेरनि ऐं भोतारनि जे बावर्ची खाननि ते इस्तेमाल था थियनि क़यादत खे तब्दील कयो अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे धिका झलणा न पवंदा ये 10,000 अमड़ियुनि जे दरवाज़नि ते उन्हनि खे मिलंदा सब कुछ मुमकिन है तब्दीली जे लाइ तहांखे कदम खणणो पवंदो मां ये तकीर पे कई हैदराबाद बार बार मां चयो थम वो वीडियो भी मौजूद है अमरावती बीठो जी सुमर साहब गालियूं वाह जूं थो करे वाह जूं गालियूं थो करे दिल चे थी तहां मुल्लन के वोट ॾियो पर 2 गालियूं मां चयो चाचा कहिड़ियूं जी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तहां मुल्लन के वोट ॾींदासीं त वॾेरा कुकड़ चोरीअ में अंदर कराईंदा बकरी चोरी में अंदर कराईंदा राहकार यूं जमीन खसींदा मां जो चाचा है दाढ़ीअ ते हथ तू मुझे जमात के वोट दे जेकॾहिं कंहिं वॾेरे तुंहिंजो वार बि वंगो कयो त हुनजो जीअण जंजाल नारे तकबीर खा तेरी जुर्रत को खा तेरी हिम्मत को मां चयो उहे ॾींहं वया जॾहिं मुंहिंजनि कारकुननि ते बकरी चोरी जो केस थींदो हो हाणे वडेरा उहे ॾींहं खाई वियो हे कारकुन निंढण का न आहिनि हे माल की वारो आहिनि वडेरनि खे चवण थो चाहियां वफा करोगे वफा करेंगे जफा करोगे जफा करेंगे हम हैं बंदे तुम्हारे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे ये मुझे कारकुननि खे बकरी चोरी में ॿधंदा जो मां मरी वियो आहियां हथ लाहियो मुझे कारकुननि खे तहांखे ॾींहं जा तारा न ॾेखारिया उहे ॾींहं वया हिम्मत कयो हाणे ये पाणीअ जा पलपला अथव रुगो थिको ॾियो इंशाअल्लाह ये फाटी पवंदा हिम्मत तहांखे करणी आहे जुर्रत तहांखे करणी आहे मैदान ते तहांखे बीहणो ये कुकू अजायूं न आहिनि ताहूं ऐं रड़ियूं अचायूं न आहिनि ये कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे ये कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे ये भूख थधी हीर खां ओथर खां तिखी आहे वहमन जे मुक़ामनि में सुती पैजा में गरजे या क़ौम उथी पई त पोइ माशर खां तिखी आहे उथण जो हाणे कमु तहांजो जी हलो इहा ॻाल्हि त मुला सम्झ में आई पूरो थी वियो चई त इहा ॻाल्हि सम्झ में आई पर ॿी ॻाल्हि मुला चाचे मां चुम न हैदराबाद में मूंखे जो त 2 सवाल आहिनि 2 ॻाल्हियूं त तकीर वाह जी थो करे दिलि चए थी तहांखे वोट ॾियूं पर 2 ॻाल्हियुनि जे करे बीहजी था वञूं हिकु इहो त तोखे वोट ॾींदासीं त वॾेरा मारींदा उनजो जवाबु इहो ॾिनोमांसि चई त बाबा ॿियो इहो भउ थो थिए मां चाचा मां को जिन आहियां तोखे खाईंदुसि जो भउ थो थिए चई न बा मुला भउ इहो थो थिए तहां मुल्लनि खे वोट ॾेई अॻिते कयूं तहां मुल्ला जो इक़्तिदार में ईंदव पोइ असांखे ज़ोरीअ ॾाढ़ी रखराईंदव तहां मुल्ला ज़ोरीअ पटका पाराईंदव तहां मुल्ला फटका हणी असांखे निमाज़ पढ़ाईंदव मां चयो वाह रे वाह चाचा जी जो छा थियो हा न तहां मुल्ला पटका ॿधाईंदव न डंडा हणी फटका हणी ॾाढ़ियूं रखराईंदव
तहां मुल्ला ज़ोरिए नमाज़ो पढ़ाईंदो मां जो चाचा मां ज़ोरिए के हिंदुअ के कलमो न पढ़ाईंदुम तोखे ज़ोरिए दाढ़ी छो रखराईंदुम हां बा ईअं मां चयो हां बा ईअं तोखे ॿुधाईंदुम हे जन्नत जो रस्तो हे जहन्नम जो रस्तो हे रहमान जो रस्तो हे शैतान जो रस्तो हे कामयाबी जो रस्तो हे नाकामी जो रस्तो मर्जी तुंहिंजी आहे उदो इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना ला इकराह फिद्दीन जी हां मुल्ला दाढ़ी न रखाईंदे मां सुन पटको मां सुन फटका नमाज़ न सुन जी पोइ तहां मुल्ला जो इक़्तिदार में ईंदो त छा कंदो इहो सवाल ठीक कयो मां जो चाचा हिकड़ी गाल तो सकिया मां करोड़ नौकरियुनि जी गाल नथो कयां मां 50 लाख घरनि जी भी गाल नथो कयां कर्जा नहीं लूंगा कर्जा लिया तो खुदकुशी करूंगा जी गाल भी नथो कयां मां तव्हांखे ईअं बि न चवंदुमि त अंडा कट्टा मुर्गियूं पालियो खुशहाल ज़िंदगी गुज़ारियो ईअं बि न चवंदुसि ऐं ईअं बि न चवंदुमि त भंग पियो चर्स पियो मस्त जियो ईअं बि न चवंदोमांव ईअं बि न चवंदोमांव त बाबा घबराना बिल्कुल नहीं सुकून सिर्फ कब्र में मिलेगा चई मुल्ला बाक़ी छा कंदे मां जो चाचा हिकड़ी ॻाल्हि जंहिं ॾींहुं मुंहिंजे जमात खे इक़्तिदार मिलियो ऐं प्रोफेसर हमादुल्ला साहब अॼु मां पेशन गोई थो कयां मुंहिंजे पेशन गोई खे ॿुधण वारो ॿुधो लिखण वारो लिखो नोट करण वारो नोट कयो भरण वारो भरियो मां ॾिसी रहियो हां ख़ालिद महमूद सूमरे जे खून जे बरकत सां हे मुंहिंजी पेशन गोई आहे हे जमीयत जो झंडो जेको रिपड़ीअ जे जलसे में थो फड़कजे मुस्तक़बिल करीब में सिंध जे वज़ीर आला हाउस ते ज़रूर फड़कजंदो इंशाअल्लाह नारे तकबीर ताजदार खत्म नबूवत अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरा मुस्तक़बिल तहां जो मुस्तक़बिल गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन सिंध जे मारवड़न जो मुस्तक़बिल शहीद खालिद महमूद सूमरे जे जियालन जो इंशाअल्लाह कोई रास्ते में रुकावट ना है रास्ते में रुकावट असां पाण ही पाण सिधा थियूं रस्तो साफ़ अते कदम वधायो निकरी हलो मैदान ते मां जो चाचा बुध जैनी जमीयत जो जियालो सिंध जो वज़ीर आला थियो उन्हनी तोसां वचन ऐं वाइदो थो कयां लूसण जो नक न आहे गैरतमंद पीउ जो गैरतमंद पुटु हां वाइदो न निभायुमि त वरी तव्हांजे साम्हूं बि न ईंदुमि हे इनक़िलाब न आहे त ॿियो छा आहे पिंडाल जेतिरो था ठाहियूं भरिजी थो वञे नज़र खुटे थी माण्हू नथा खुटनि हे तब्दीली आहे हे इनक़िलाब आहे मां चयो चाचा तोसां वाइदो थो कयां जंहिं ॾींहुं जमीयत जो जियालो सिंध जो वज़ीर आला थींदो जंहिं स्कूल में वज़ीर आला जो पुटु पढ़ंदो रिपड़ीअ जे पकोड़नि खपाइण वारे जो पुटु बि साॻे स्कूल में पढ़ंदो तालीमी इस्लाहात अहिड़ियूं आणींदासीं तव्हां जहिड़ा असां वटि दोस्त आहिनि जो वज़ीर आला जे पुट खे सिटीअ में ऐं ऑक्सफोर्ड जे निसाब वटि पढ़ण जी ज़रूरत न पवंदी सरकारी स्कूल में वज़ीर आला जो पुटु पढ़ंदो मां चयो चाचा तोसां वचन ऐं वाइदो थो कयां जंहिं जमीयत जो वज़ीर आला थियो जंहिं अस्पताल में वज़ीर आला जे ज़ाल जो इलाज थींदो रिपड़ीअ जे बटालुनि ऐं टमाटनि खपाइण वारे जे ज़ाल जो इलाज बि साॻे अस्पताल में थींदो ऐं टियों वाइदो मां चयो चाचा इहो थो कयां जंहिं ॾींहुं जमीयत खे सिंध में इक़्तिदार मिलियो सिंध जे इंच इंच जी चौकीदारी कंदासीं सिंध जी इंच ज़मीन बि धारियनि खे न ॾींदासीं सिंध जा मालिक धारिया न आहिनि सिंध जा मालिक सिंधी आहिनि हिते रहण ऐं जीअण जो हक़ सिंधियुनि खे मिल्कियत जो हक़ सिंधियुनि खे सिंध जी मालिकीअ जो हक़ सिंध जे वारिसनि जे हवाले कंदासीं जीअं अबा कोशिश कंदासीं त ईंदड़ इलेक्शन में तव्हां मुल्लनि खे आज़माइजे मां जो सॼी ॻाल्हि खे वरी पोइ ते करे छॾी न कोशिश कंदासीं सुधरण हाणे तव्हांजो कमु आहे बाक़ी असां त रड़ियूं करे करे थकिजी पियूं ॿेली रड़ियूं करे करे तव्हांजे दिलि जे दरवाज़े ते दस्तक ॾेई ॾेई तव्हांजे सुतल ज़मीरनि खे जाॻाए तव्हांजे अंदर जे इंसान खे जाॻाए असां त थकिजी पिया आहियूं तब्दीली तव्हांखे पाण खे आणी आहे सभु कुझु लुटिजी ऐं फुरिजी वियो आहे न अजो बटियो न अटो बचियो न लटो बचियो न सिंध न पाकिस्तान पाकिस्तान में खतरात
सिंध विवागुन जे वातन में गरीब जो चुल्हो विसाम जी रहियो आ खत्म नबूवत ते धाड़ा नामूस सहाबा ते धाड़ा हिक रात में 29 मस्जिदन के बिल्डोजर हड़ी करे शहीद कयो हिक रात में 29 मस्जिद 3 सालन जो मासूम न्याणियों जिना करे दरिंदा रोड ते फिटो था करे वजन बच्चो छा खुदा जे वास्ते सुजाग थियो बेदार थियो दीन इस्लाम जे चौकीदारी जे लाइ पंहिंजो किरदार अदा करे तैयार आयो आस्ते इंशाल्लाह चो मता वडेरो बुधी वठे हा आस्ते मता नवाब खान ऐं सरदार बुधी वठे बाबा भाड़ जा तरास लॻालायो मुड़स माण्हू हथ खणी इंशाल्लाह चो मैदान ते निकरण जे लाइ तैयार आहियो दीन इस्लाम जे चौकीदारी जे लाइ तैयार आहियो खत्म नबूवत नामूस सहाबा मस्जिद ऐं मदरसे दाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी जे लाइ तैयार आहियो गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन के उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ मुंहिंजा बाह ॿेली थियण जे लाइ तैयार आहियो सबाजड़ी सिंध खे वागुन जे वातन मां आज़ाद कराइण जे लाइ मैदान ते निकरण जे लाइ तैयार आहियो केड़ा केड़ा तैयार आहिनि जारे सॼा ताॾे हलंदव उफट मरी वियो हाणे जारे सॼा हलंदव अॻियां परे थियो मुंहिंजे अॻियां परे थियो स्टेज वारा पोइ थियो थी वञो अॻियां परे थियो पोइ थियो तव्हां पोइ थियो ॻाल्हि सम्झ में नथी अचे तव्हांखे बीठा रहो तव्हां अब जाॾे सॼा ताॾे हलंदव मुड़स मुड़साणो वाइदो भाड़ जो तरो कोई वाइदो न करे जेको सिर अॾीअ ते रखी सघे कंधु कपाए सघे मथन सां कफन ॿधी सघे उहो हथ खणी मूंसां वाइदो करे रुगो जलसन के भरींदव या वोट जे पेतिन के भी भरींदव ठप्पा तीर ते हणंदव ए चए तो इंशाल्लाह पोलिंग स्टेशन संभालींदव मैदान ते निकिरंदव मौलाना फजलो रहमान साहब इस्लामाबाद सॼो हलंदव इंशाल्लाह केड़ा केड़ा हलंदा मां अकेलो वञा या मूंसां रिपड़ी वारा गॾु हलंदा कूड़ो वाइदो न जेका हलो उहे हथ खणो मां ॾिसां नारे तकबीर लब्बैक 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 पोइ तकबीर अॼु खां 26 मार्च इस्लामाबाद लॉन्ग मार्च जे तयारियुनि जो आगाज़ कयो मां अकेलो न हलंदुमि सिंध जा लखे हलाली पुट मूंसां गॾु इस्लामाबाद इंशाल्लाह ऐनन दीन इस्लाम धरती दुश्मन हुक्मराननि जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ंदासीं गरीब दुश्मन हुक्मराननि जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ंदासीं हिननि बेग़ैरती फैलाइण वारनि हुक्मराननि जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ंदासीं साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग।